जे लतीफ़ जी बोली। मां शास्ता लतीफ़ी टे क्लास में पढ़ा थी। शाह साहिब फरमाए थो, जेॾो तुंहिंजो नाऊं वाजिब ओॾियाई मङा, रे थंबे रे थूणीअ तूं छपर तूं छां, को ॼारो कां तोखे मालूम सकां, आऊं कीअं छॾियां सूमरा तिन पवारनि पचार, जर जी जान में लॻी रीह लुहार, मेखूं मोहबत सदियूं ॼाणे मंझि हज़ार, पखा ऐं पवार ॾिठे मूं ॾींहं थिया, पाजाए वतन खे आऊं जे तुमियास, त घोड़ मुंहिंजी सूमरा पंज पवारनि पास, ॾिज ॾाॾाण ॾिजे पंजा वलड़ी निवास, मुंहिंजाई जियास जे वञे मर मलीर ॾे, मर अॼु गॾियाम दोथी उन ॾह जा, पारा बापड़ीअ जा उभे उन चयाम, लही लो पियाम लुत्फ़ सां लतीफ़ चए, ज़ेरीअ ॿेड़ीअ लो में गटन कयसि ॻाह, सौंके संदे सूमरे हॾ न चाढ़ीअ मूं मां, सर्दियूं दुआ जा त भरम भारूड़ीअ रहे। शाबाश शाबाश।